जहन्नम में वेंदव साड़ जे करे। छो बख्शा न मूंसां त एॾो साड़ अथनि जब मां सफ़ा मथे अची वियो न मुलो कीअं बर्दाश्त करे झल दब पढ़ो भी पाण था त इज्जत ज़िल्लत रब जे वसा पोइ साड़ छो था कयो। कुरान था पढ़ो साड़ था कयो, मिंबरनि ते वाइज़ था कयो साड़ था कयो, जुमे जा खुतबा था ॾियो साड़ था कयो, बुखारी था पढ़ायो साड़ था कयो। बस कर मुला साड़ो तो जन्नत में न वेंदो भले काबे में मरे। भले पुछो मुलन खां साड़ो तो जन्नत में न वेंदो भले 27 रमज़ान जे रात काबे में मरे रब जन्नत न ॾींदुसि। दुनिया में पहिरियों गुनाह साड़ क्या शैतान आदम के सजो छो न कयो साड़ मां ॻाल्हाए न मूंसां मुला ॻीचीअ खां वरी मुक्का त ठोकियां। कुरान था पढ़ो साड़ था कयो। दुनिया में पहिरियों कत्ल साड़ जे करे थियो। काबिल हाबिल खे छो मारियो साड़ मां। यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि खूह में छो उछलियो साड़ मां। कुरान छा थो चए कुरान छा थो चए वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। हाणे हदीस तो पढ़ा मां जट मौलवी ना आहियां मां मौलवी आहियां भले को मुंहिंजो इम्तिहान वठे बस कर कटड़ू खुदा जो कसम हुन ॾींहुं मां गौसपुर में तकरीर कई 350 हिंदू वाणिया दीवाना मुंहिंजो वाइज ॿुधण आया। ॾाढा छो न था जो सुभान अल्लाह मोहम्मद जा आशिक़ ॿई तबरत करे। ठटे जे एसएसपी मांखे घुरायो शबीर सेठा नादा पानी न कुरान के ॾिसो वियो मुंहिंजे वाइज़ में उथो न। ठटे में प्रोग्राम रखियो एसएसपी शबीर सेठा मांखे घुरायो उनमें दीवान भी आयल आहे प्रोग्राम हो सेहत जे हवाले सां सेहत। वो कराची जो हिकिड़ो वॾो डॉक्टर आयल हो दीवान हो डॉक्टर शाम नालो दंदन जो डॉक्टर। पोइ मां उते हिकिड़ी हदीस पढ़ी मुंहिंजे नबी से फरमायो मखलूक ते ॿ नेमतूं रब जूं अहिड़ियूं आहिनि जेका अक्सर माण्हू गाफ़िल आहिनि। कहिड़ियूं हिकु सेहत ॿियो वांदकाई। हिकु सेहत ॿियो वांदकाई। वांदकाई भी अल्लाह जी नेमत अथव। वरी वांदा वेठा हो न अचो त ताश खेॾूं वांदा वेठा अचो त मैच खेॾूं वांदा वेठा आहियो क़ुरान छो नथा पढ़ो वांदा वेठा आहियो मस्जिद में ज़िक्र नथा कयो। पोइ जॾहिं वाइज़ ख़तम थियो त कलाक मां वाइज़ कयो 2.5 कलाक सेल्फी में लॻा। सेल्फी छोरा सही सेल्फी पिणे सां नथो सेल्फी कढां। सेल्फिन वारनि भी मुझे मार्केट वधाई छॾी। पोइ मूंखे चईंसि या हदीस लिखी ॾियो। मूं चयो तूं दीवान हा तूं वाणियो हा तूं असांजे नबीअ जी हदीस खे छा कंदी। उन डॉक्टर जो जवाब हुजा कराची जो वॾो मूंखे चए साईं मां इहा हदीस पंहिंजे क्लिनिक ते वॾनि अखरनि सां लिखाईंदुसि दुनिया खे पैगाम ॾींदुसि त मुसलमाननि जो नबी नबीअनि जो त सरदार आहे पर डॉक्टरनि जो बि सरदार। बस कयूं घोर ई बंदि थी वई हलां छा सब चओ सुभान अल्लाह। ये हीरो थे अब्दुल मालिक जिब्रील जो भाव आहे। अॼु शाम जो 5 बजे 4 बजे ॿिन्हिनि फ़िक्र कयो साईं ज़ाहिद अल्लाह से अब्दुल मालिक ये छो न आलम घुरायूं कचहरी भी थी वञे वाइज भी थी वञे ख़ुशि त भई वरी निसार भी मञे वियो ज़िद न कई त न मां मुमताज़ मौलाई घुराईंदुसि। मुसलमान चई पोइ उन क्या जो ज़िद न करे बस मञे वञे। मुसलमान जी माना फर्मा बरदार चयो मञींदड़ कंहिंजो अल्लाह जो भी त अल्लाह जे रसूल जो भी। ला इलाहा इल्लल्लाह।